नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त ॿिन्ही अखियुनि खां नाबीन शबाना दी मोहम्मद जुमन ख़ासकेली वार्ड नंबर 3 काज़ी कॉलोनी जी रवासन जो पंहिंजे माउ सां गॾिजी पीउ जे ज़ुल्म ख़िलाफ़ अवामी न्यूज़ अॻियां एहतिजाज कंदे रोई ॾिनो। हिन रोईंदे ॿुधायो त आउं ॼाई ॼम खां नाबीन आहियां। मुंहिंजो पीउ मूंखे ऐं मुंहिंजे माउ नूर ख़ातून खे घरां कढी छॾियो आहे। आउं नाबीन आहियां। अम्मा कैंसर जे मर्ज़ में मुंहिंजे पीउ खे काज़ी फ़याज़ुल्लाह, जेको शहर जो मोज़िज़ ऐं ग़रीब जो मददगार आहे, उन प्लाट खुदा करण वेहण लाइ ॾिनो जिते असीं रहंदा हुआसीं। मुंहिंजी फुफियूं, मुंहिंजे पीउ जूं भेणूं रुखसाना ऐं रुबीना ख़ासकेली जूं अखियूं असांजे प्लाट में हुयूं, जंहिं करे मुंहिंजे पीउ खे वर्गलाए चोरी सां माउ धीउ खे घरां मां कढराए छॾियो आहे ऐं इहे ॿई बाबा सां गॾु हाणे रहनि पियूं ऐं ॿिन्ही अखियुनि खां नाबीन ऐं मुंहिंजी माउ कैंसर जे मर्ज़ में दर जा धिका खाईंदियूं वतूं पियूं। पीउ असां खां एतिरे क़दुरु नफ़रत करे थो जो गुज़िरियल ॾींहुं आऊं अम्मा सां गॾिजी मुंहिंजी नानी जे घर वियासीं त असांजो रस्तो रोके बीह रहियो ऐं असांखे धमकियूं ॾिनियूं ऐं चयाईं त अॼु खां पोइ अव्हां हिन शहर में नज़र न अचिजो, न त जान खां मारे छॾींदुसि। असां काॾे वञूं? असां धिका खाॿा खाई थकिजी पिया आहियूं। टंडो जान मोहम्मद थाणे ते वियासीं पर असांजी कंहिं बि दाह न ॿुधी। मजबूरन थी असां मीडिया अॻियां आया आहियूं। असांखे इंसाफ़ खपे। ॿी सूरत में मजबूर थी असीं ख़ुदकुशी कंदासीं। इन्हनि एसएसपी मीरपुर ख़ास, डीएसपी जुडो, एसएसपी टंडो जान मोहम्मद खे अपील कई है त इंसाफ़ करियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।